थो भेरे आरो सिज है फतेह मियार थोड़े ते थरथले में अची वियो आहीं। थरथले में न आहियां किबला, मौला जी मेहर सां। चिंगी ऐं चवीं त ईअं थो मुंशी। मूं चयो जंहिंसां कईसीं तंहिं बचायो ऐं जंहिंजी मदद कईसीं तंहिं मारण जी कई। पर मां बि सिधो थियां, न बख़्शींदोसांस मौला जी मेहर सां। तूं उन्हनि सां हुई, फुरकान उन्हनि ते फायर कयो हूंदो ऐं लॻी तोखे वियो हूंदो। ईअं बि थी सघे थो मियार। पकड़े आयसि, इहा ॻाल्हि घटा किबला। इहा ॻाल्हि आहे मियार। पोइ इन्हीअ करे कयूं त फुरकान हंध पासे ऐं फतकी बि न सघे। छा लाइ कयूं? जो बि कयूं भलो कयूं निसार। वखर न विसारजे निसार। हा, असुल माण्हू हथ करे विधऊं। ओ फाहीअ खे रसंदो मियार। मां सलाह ॾियां सरकार। ॾे किबला डर ॾियोसि, केस हल्को कयो। छो? निकिरे त दोज़ख जी दरी खोल रहियासि। निसार हूअ केस थे चालान थे, केस हले उनखे फाहीअ जी सज़ा अचे, घणो वक़्तु लॻे। तेसी ताईं पियो अंदर कुरंदो। चवीं त जाई थो मियार, पर जेको सरदार तय करे उहो ई बहितर आहे। फुरकान खे ॾिके जो खोड़ो तेरनि ते पूरो हणाईंदुसि। ॿियो ख़बर? हाल दो एम्बेसडर पटे खणी वियसि दीन मोहम्मद मुराद ॾे, सफ़ा पाड़े ई गुम। चयई त उते दोस्तनि जे हवाले करे मोटी ईंदुसि। सही आ, पक्का लॻा एहतियात सां गुम था वतो, कंहिंखे औंत बि न ॾियो। ॿीहर ईअं न चइजांइ दादन। छो न चवां? ईअं थो लॻे ॼण तूं जो असां ते एतमाद ई न आहे। एतमाद आहे दिलबर, पर होशियार करण खे ग़लत न समझ। होशियार आहियूं दादन। शहबाज खान नूरीअ खे तो खणाए ऐं माराए, हुनखे सावा ऐं मूंखे नाहे। असांजी मोकिलियल अमानतुनि में अखि थो हुजे। ये अखियूं कठी रखांसि। ॿी ॻाल्हि कर दादन त शहबाज खान बिजंगो फासे। कहिड़ी? संखार खान ताईं दांह पहुचाए त शहबाज ऐं मीरल फैसले जी भंजकड़ी था कनि। ऐं ॿियो त हू जरगे में तय थियल ॻाल्हियुनि तां फिरी विया आहिनि। ठीक थो चवीं दिलबर, वञांसि थो। कावड़ ऐं क़िस्मत जी ज़रूरत नाहे, थोरो धीरज सां। जेकॾहिं कावड़ कंदे त संदन हिन मामले ना ध्यानु छिकबो। समझुम दिलबर, समझुम। पर जेकॾहिं हरू भरू ताबा ॾिनई त पोइ दादन मौत आ। मौत टरणो नाहे, नाहे टरणो। शाबाश अब्बा, तोखे वॾी शाबाश हुजे। ऐं तोखे इन्हनि ॾींहंनि लाइ मूं ॼणियो हुयो, वॾो थी अहिड़ा तूं मूंखे सूर ॾींदे। अम्मा, मूं पंहिंजे वातां को बि लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे, न ई तोखे घटि वधि ॻाल्हायो आहे, न ई मूमल तोखे घटि वधि ॻाल्हायो आहे। मूं ऐं मूमल असां ॿिन्ही तुंहिंजी हेठाई कई आहे। ॻाल्हाईंदी आहे रुगो तूं। मूं सिर्फ़ एतिरो अर्ज़ु कयो आहे त तूं मूमल खे भाए, बस इहा ॻाल्हि। छा कयो अथमि तोरी मूमलड़ी खे जो हुनजी पाश थो करी? हा, मां तुंहिंजे आॾो कुझु बि न आहे। कुछ भी न चाची, तू मुझे माँ बराबर आई।
मूंखे तुंहिंजी कड़ी ॻाल्हि बि मिठी अखियुनि ते मां पोइ बि माफ़ी थी वठां। अम्मा वो ॾिस मूमल तोखां माफ़ी थी वठे ही सो ढल ॾिस हथ ॿधी तोखां माफ़ी थो करे मां आई मता तुंहिंजी दुआ पिट थी लॻे रब कंदो तोखे को सवाइ न लॻंदो पर ही सुख में न हुजे। हा जेॾी महिल वञी के सुख में ॾिसां थी न हई मुंदर मुंहिंजे आॾो थो अचे अखियुनि में रत थो लही अचे। अम्मा नाराज न थी तुंहिंजो दर्जो उत्तम आहे तूं मूंखां ऐं मूमल खां मथां ई आई तुंहिंजी इज़त आहे वो भी तुझी इज्जत करे थी मां भी तुझी इज्जत कयां तो ॿियो असां छा कयूं तू मां आई न कावड़ न कर हाणे ॾिस मूमल असां सां आहे ये केॾां वेंदी वेचारी मुंहिंजे निकाह में आयल आहे मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजो नंग आहे तुंहिंजी नूंहं आहे ईअं न कर अमर न आई ठीकु आहे ठीकु आहे चऊं अम्मा मूंखे थोरो कमु आहे मां ॿाहिरों थी अचां थो पर ॾिस मां मुंहिंजे वञण खां पोइ ॿई पाण में विड़जो न तूं हेठां ई कजां अम्मा कुझु बि चवई न कुझु जाई न मुंहिंजी ख़ातिर ना उनखे कुझु न चइजां। चाची न ॻाल्हाए मूंसां तूं मथो न फेहे छॾियईं सॉरी थी हुचाए थी थिए न ॻाल्हाईंदी कर मूंसां। चाची मूं तोखे केतिरो ॿाॾायो अथमि माई ना है ॿाॾाइण जी ज़रूरत मूं तोखे चयो त मुंहिंजे अॻियां वेही तूं ॿाॾा वठ करे वे छॾ मुंहिंजी जान चरियो करे छॾियो अथव अलाए छा आहे। सूबेदार साहब एॾो अमलो पाण सां गॾु खणी ऐं घेराव करायो अथई ख़ैर त आहे न बेखबर नथी सोडल सूबेदार ॾिस हर भेरे तूं हिन सोडल सां बेवाजिबी थो करी इहो सुठो नथो करी शोर अंते केस ने खबर अफकना जोशना अड़े बुद्धम बोलड़िया बुद्धम या तुझी बोली पुलिस आई पेश न अच सोडल पाण के शहबाज खान जे पुट जे अगवा के समय गिरफ्तार समझ। हाँ सोडल शहबाज खान जो पुट जवाद खान अगवा थियो आ छा थो चई सूबेदार हां शहबाज जो पुट सरदार जो सो भी अगवा गाल गरिया हित हमोन केस के भलो मासूम होस ओ मामा बुरोही कने खबर है ई बुरोही सरफन मरेव अंत कैसे अंत पाएगी पाए ने खबर अफकना जोशना खरबू वठी हलो सोडल लगे लग्या थी अचो 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 सना जी का सुना असां जे झटण खां अॻी झटिजी वियो ॿुधण में आयो आहे अगो असां ते ईंदो असां ते असां सां टकराव अथस गोर के गलती में ॾिनल धमकी गोर ॿुधायो हूंदसि ताड़ में तो गलती कई ननवर हाणे बिला शक करे सघे थो मूं कोशिश कई त मिले या ई दे नज़र अचे पर नज़र ई न आयो ईसन सिधो सौ समझंदो शहबाज खान एहतियात सां हलणो आहे
पुलिस जो सहारो वठी सके तो शहबाज खान। असीं जॾहिं आहियूं ई न त पोइ छाजो शक, छाजी पुलिस? जेकॾहिं कंहिं ईअं कयो न, तोखे ख़बर आईस न त कासिम करंट आहे, हारे या मारे। हाँ, पर एहतियात कयो, सोडल खे बि चऊं। सना थोरे दमान में तारे छॾे वेंदासीं छा? कमाल आहे यार, ज़िद बि कंहिं तरीक़े जो हूंदो आहे। मां चवां एहतियात ऐं तईं सम्झो डप। ठीकु आहे, बरो न थई सन, एहतियात कबो। यार पुलिस त घर ते बची सघे थी, एहतियात छाजो? घर बि एहतियात सां रहणो आहे, जीअं न पुलिस अचे त निकिरी वञे। सोडल जी बूटी न आहे, रिजे ऐं घरां निकिरी वञे। पुलिस हुजे या को ॿियो, सोडल न भॼंदो ई सन। हलो सोडल सां सलाह करे इम्कानी हालतुनि खे मुंहुं ॾियण जो सोचूं। मुमकिन आहे जिन अगवा कयो हुजे उन्हनि खे सुञातो हुजे। छा आहे बादल? मामा केर बि घर न वञे, तव्हांजे घरनि ते पुलिस छापा कया। छा? हाँ, सोडल गिरफ़्तार थी वियो। पुलिस तव्हांजी तलाश में आहे। शहबाज खान ओ करंट में तुम तो करंट में तोखे ख़बर न आहे त कासिम करंट आहे, हारे या मारे। आरामिया वे न सितारे बाहर दरवाजे ॾांहुं छो पई ॾिसी कमल? बस ईअं ई कुझु त आहे। सितारे जी मां दरिया जी ॼण बेटारीअ ते बीठल हुजां, अकेली अकेली चो तरफ़ वारी उॾामंदड़। तोणे जो बेटारीअ खे चो तरफ़ पाणी आहे, पर मां उन्यारी दासारी सालनि जी उन्यारी हुजां, न पाणी पी सघां न वरी वारी हटाए सघां। समझूं कमल, पर मां रिश्तनि जी अहिड़ी पुलसरात तां गुज़री रहियो आहियां जेका कंहिं बि वक़्तु टुटी सघे थी, या मुंहिंजे वजूद खे ॿिनि हिसनि में विरछे सघे थी। शाह लतीफ़ चयो आहे न, ॻोल्हियां ॻोल्हियां मलहां शालम मिलां हो त मन अंदर जा लोच मतां मिलण सां माठी थे। मतलब केतिरो बि तलाश पर प्रिय खे न मिलां, मतां साणस मिलंदे ई अंदर जी लुछ पुछ ख़तम थी वञे। माना असांजो मिलाप मुमकिन न आहे सितारे? शायद। छा शायद? वापसी मासी किथां? सऊदीअ खां। वरी वञी तो छा? हा मासी, उते ई रही पवंदुसि। न वञ सितारे। काॾे थो वञे? सऊदी। सालनि खां तो ॿुधंदो अचां, वञी तो कोन थो। वेंदुसि, तंग थी पियो आहीं त ॻोठ बि छॾे वेंदुसि। नाराज करे छॾियोसी दादा न? कोन थींदो नाराज़। तव्हां घर में संभाले वियो, दरवाज़ो बंदि हुजे, को अचे न त दरवाज़ो एहतियात सां खोलजो। को दुश्मन हुजे त होशियार थिजो, जेसीं ताईं मज़हर मोटे। काॾे वियो मज़हर? मज़हर कम सां वियो आहे, जीअं ई मोटी ईंदो न त मोर्चो संभालींदो। का गड़बड़ थी आहे छा? समझ तो थी आहे मां, ऐं थींदी बि। थींदी बि? जॾहिं मासी खदीजा ऐं नूरी हिते हुयूं न मां, तॾहिं बि त को मीरल नाले घर में घिड़ियो हो न। हा, बुछड़ो थी मोटियो हो। मां उनखे ॿुधाइणो आहे दादन मौत आहे, ऐं मौत डरणो नाहे। हैरानीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सोडल संदसि बिरादरीअ जो आहे, जे संदसि गिचीअ में पियो आहे त असां छा कयूं? सरकार थी जुठ अथसि। जुठियूं कंदो त जुठियूं थींदसि न। बाबल पंहिंजे राज जो अथसि सोडल, भले जुठ न करेसि उठ करेसि, पंहिंजो छा? बाक़ी
पाण सां करे त पोइ बगन जी सट बघड़ जो झट। जरगो न थी सघंदो बगन। भली नथे जरगो बोतार थियो त शामिल थीबो। किबला याद आयो? वरी छा याद आई? बाबल इन जरगे कराण में डॉक्टर सतार जो हथ थई। वो हथ वडजे बगन पर सरदार सट सहे। मकसद? मकसद छा बाबल? गाल करे निंड पइजी वेंदा आयो। कियां? बाबल अलू वलू विढ़न असां लाइ खेन सुयूं हणी बेहोश करे उछले विया। को दाद फरियाद थुन इन करे बगन ज़ाहिरी न आहिनि। हा न पीरल नाराज़ आहिनि त सरदार जरगे जे करे रोके छॾियो ऐं बेइज्जती आई वई। पोइ छो मुंहुं चढ़ूं न ऐं चयो वठूं न। वरी बि शाबसन जो ख़ामोश थी विया न त कुझु करे बि सघनि पिया। न बाक़ी सरदार बहराम खान जी बोलती बंद आ त ख़ामोश न थियनि त पोइ छा कनि? बगन गुस्ताख न थी। माफ़ कजो किबला बगन चवेव सच थो वरी बि माफ़ी। मां न रोकींदो सान बस न। त पोइ बगन जी सट बघड़ जो झट। त पोइ डॉक्टर खे डबल रोटी बि हथ कोन ईंदी जो जी सघे। एकर शमन ऐं अकन जे लाइ शफन खे बुरको जो बड़थोल मचे शहबाज सोड़ो थे। शफन वटि वरी उहो साॻियो गन साॻी कुहाड़ी। ज़मीन छो छॾी चरे हेॾो नुक़सान खाए वेठा हूं। बाक़ी मुंहिंजी त दिलि थी चवे त भेण बशीरा ॾे वञा हैदराबाद। छा लाइ? बोर्ड खां पोइ लॾे वञी वेठी आ न ख़बर न चार ख़बर न आहे त कहिड़े हालनि में हूंदी। हितां त बीमार वई न। उहो त आहे ज़रे घटि 3 साल थियण वारा आहिनि बोर्ड खे। हा न पतो ई न आहे त पखनि में थी रहे जेरी बि आहे या न। हिकिड़ी छोकिरी हुयसि साब त जवान थी वई हूंदसि न। अल्लाह ख़ैर कंदुसि पक्को पतो बि त मिले न। कीअं वञी ॻोल्हींदीअसि? उते ई हूंदी जिथे असां बोर्ड दौरान गॾु रहिया आयासीं। असां त वापसि हलिया आयासीं ऐं हू रहिजी वई। तूं परेशान न थी धाणो गॾिजी हलंदासीं। तूं बि हलंदे? मूंखे चक पाईंदी छा या मूंसां नाराज़ आ? न छो नाराज़ थींदी? अकेले खां ॿई हूंदासीं न त ॻोल्हे लहण में सवलाई थींदी। भली बाक़ी हूअं धाणो दिल्ली ताणी बि कोन भुलिजे। हलंदे त हथूं सुठो। जॾहिं चवंदीअ न इंशाअल्लाह हलियो हलबो। तूं हेकली सही न आहीं धाणो। हेकली बि हिम्मत वारी आहे धाणो। कोई हथ बदलाए ॾिसे धाणो धणकी आ धणकी न आहे। ही वाकियो वियो आहे संगत शाहबाज खान सां। आंड्रनि में हथ पिया अथसि। आंड्रा ॾुखंदसि न ॿियनि जो अहसास थींदसि। इन खे मारण वक़्तु क्या सुई न ईंदो अथसि। बराबर पर पुलिस सोडल समेत ॿियनि जे पोयां पइजी वई आहे। कासिम वारा त ॻोल्हिया ई कोन था लभनि। इस्माइल पुलिस जी परेशानी को माण्हू पचाईंदो आहे। हिकिड़ो वजो आहे। कहिड़ो? कोहर जी गिफ गाड़जे समझंदा सोडल ॾे। वलण ही शफन सिधो विढ़ंदो आहे सिधो। किथे दुश्मन सां रांदि बि कबी आहे। असुल मक़सद हथ ठारड़ा हथ ठारे बि छॾजनि। अख थूरिया अञा बि हक़ ने शमन जी तलाश कयो त उन्हनि जूं अखियूं खोलजनि। ज़मीन ते हर हलायो तो ये ॿई सवला आहिनि। हिकु ई फेरो ऐं ॿई फड़। एतिरा सवला बि न आहिनि इस्माइल। खथुरिया ॾुखिया बि न आहिनि जो ड्रेजारी थो। ॾुखिया या सवला उन्हनि खे सेखत ॼणी आहे। ये उन्हनि खे ख़बर पवे त ही शफन छे रहे।
तू मुझी गाल समझण में गलती करे रही है। किया मां डुबरो नाया लेकिन कमजोर है। तू चवे थी तो दिलेर होंदे भी शफन का छिरकी तो इनमें तो को भी शक न दादा चिड़ी तो भले चो शफन सखण शोर कंदो रहजी वंदो ऐं मां भड़कनी वनम सनु चटीअ में उते चटनी थिया या अटो केर बचाईंदो मूंखे मोमल बात मुझी पयो सामे मां रोज छुलाया तो शफन ऐं मामू सुहाब शक था जा शक हाँ तमा के लालच में अची ये करण तो चाहिए। प्यार लालच ना है पांजे के पांजो समझी बाहे खां बचाण डोह ना है दादा ना मौते घाणे में हूंदस सोढल जी सख्तिन में मुझो रत सड़ी वेंदो तॾहिं बार बार अची तोखे इलाज थी कया तू नब वठ पांजो नब कर पर मां चवां थी त मुखे होदा बरंदड़ मच्छ खां बचाए न त मां उन में सड़ी केरी थी वेंदस। मोमल कोशिश कंदुस तुझी कोशिश केड़े कम जी रहंदी जॾहिं मुंहिंजो वजूद कीस जे कढ़ाई में कढ़ण लगे मांस पजरी वञे साह जर में सड़ी वञे ऐं मां रोज उते मरा ऐं जिया मूंखां को भी पुछण वारो न हुजे। खुदा जी कुदरत इहे वेठी आई लड़का बादशाह आजादी हुजी छा चई चाची तोखे को कमकार आहे या ना हूर परी थियो पलंग ते वेठी आ चाची न हूर परी पलंग ते हुंदी आ ऐं न ई वरी मुंहिंजा अहिड़ा नसीब आहिनि उथी हाणे कमकार जी कर वारन मां झली कांजण में ना लटकाए या जी नथी चवास न ती मस्ती में अची वई आहे या जेको कम चओ चाची मां कयां थी पर सोढल छो देर कई आ सोढल लाइ असिन साह थो मुंझे सा वजाणे कमकार जी कर निकर चाची कुछ भी समझी सोढल लाइ दिल में जाइ आहे हाणे ये चापुलुसी बापुलुसी करण जी जरूरत ना है मन में हिकड़ी बाहर भी सोढल जे दिल में जाइ करण जी कोशिश पैदा न कर बा तो खे छा थियो आहे घर में बुट बधी आयो है खैर ता है चाची पुलिस पोया सोढल गिरफ्तार थी हां सोढल गिरफ्तार थियो हाँ हाँ शहबाज खान जो पुट अगवा थियो आ सजे तरह में थरथलो मची वियो आ शहबाज खान असां दे भाए तो पर तहां घबरायो न चाची अम्मा छो त कासिम करंटा खारे या मारे केमल गिरफ्तार थियो आदा भाजाई वक्त याद कोने को पर चवन था त घरों निकरंदे मां दोस्तन सां मिली घर जे बाहरों पहरो तो जा मता शहबाज खान जा छाड़ता हमलो कन सोढल वरी मुझा रब तू का साजे हाल ते रहम नंग कटो खबर पोए सतनूरी ऐं खदीजा जी पाश ऐं जवाद खान के अगवा जो बदलो छा थींदो आहे संदसि और तू मुंहिंजी हवाली बचायो बची वञो सरदार रुगो सखणी पड़बीअ सां कमु न हलंदो हिम्मत कयो अम्मा जी दुआ सां मर्दाना माण्हू कठे करे ढेड़ घट थाक ठिकाना तलाश कयूं बूटियूं करे बिलन नाल उछलियूं के जवाद खान
सही सलामत खपे, सही सलामत। अची वेंदो बाबा साईं, परेशान न थियो। उजड़ी वेंदा सोढल वारा, उजड़ी। उजड़ी छा? थिगड़ी थिगड़ी थींदा सरदार। कमन ऐं अकन तव्हां सोढल जो घर खाली कयो ऐं हवेली भरियो। जी सरदार, जेको अवां जो हुकुम। जी सरदार। तू वन अमरावती तलाश कयो त जवाद खान किथे आ। उन जूं मुंडियूं खुंबीअ जा पटे जवाद खान जे आॾो उछलियो ऐं जवाद खान खे वठी अचो। जे ख़ाली मोटे त उहे पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ। हुकुम खपे सरदार, ईअं ई थींदो अम्मा जी दुआ सां। कुंवर। जी बाबा साईं। तूं ऐं नवाज़ हिकु ॻाल्हि ॿुधो। हुकुम सरदार। जवाद खान जे अगवा जी परवेज़ खान खे सुध न पवे। न पवंदी सरदार। मतां फोन करे विझेसि ऐं पतो पएसि त परेशान थिए या हलियो अचे। मां बि ऐं नवाज़ बि समझी वियो बाबा साईं। वर सुभाणे डीएसपी ऐं एसएचओ सां मिलंदासीं। जी सरकार। सोढल थो टक्कर खाए सो बि शहबाज खान सां। सोढल खे ख़बर ई न आहे त शहबाज ज़मीन ते हूंदे बि आसमान में उड़ाम कंदो आहे। आसमान में। जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू